असां हर वक़्तु मौजूदु आहियूं मकली जे ठटे जे हेडक्वाटर मकली ते जिते मुख़्तलिफ़ वार्डनि में असां वियासीं ऐं हुतां खां जेको माण्हुनि खां बि असां वठंदासीं ऐं जेको हिन वक़्तु जेको हिते जेको आहे मसाइल जेके इन जा आहिनि त हिते जेको आहे गलियुनि में किचिरो बि आहे जाम लॻियल आहे हितां जेको साफ़ सफ़ाई बि नथी थी सघे ऐं हितां खां जेके काउंसलर जेको हितां जो जेको आहे उहो बि जेको कमु नथो करे सघे हिते जेको गटियुनि में जेको पाणी बि मौजूदु आहे ऐं जेको हिते जेको पकियूं गटियूं जेको ठहनि थियूं उहे बि असांखे मुकमल नथी सघियूं ऐं असांजा जेके गटर बि जेके आहिनि से बि जेको पलटनि पिया इन जे हवाले सां जेको वधीक जेको आहे असां जेको हितां जी आवाम खां हितां जेके रहनि था उन खां पुछा कंदासीं। सोच टीवी वारनि जी हिन ख़ुसूसी रिपोर्ट वारनि जो थोराइतो आहियां। अॼु जेको आहे असांजे इलाइक़नि मकली जे हिन इलाइक़नि में आया आहिनि ऐं असांजी हिन मकली जी मालिकी करे रहिया आहिनि। सोच टीवी शायदि ही ग़रीब मज़लूम माण्हू जो आवाज़ु आहे ऐं एप्रिशिएट ॾियां थो सोच टीवी जे CEO साहिब खे ऐं जेको हिन जेको आहे ठटे ज़िले जी ख़ासि करे मकली जे तारीख़ी माग जी मालिकी करे रहियो आहे। सूरत इहा आहे त बलदियाती इलेक्शन खे 4 साल गुज़री विया आहिनि जेको सो बाक़ी रहियल 2 महीना ऐं 1.5 महीनो आहे इलेक्शन खे बलदियाती इलेक्शन खे त हिते हे जेका भांडा फाटी पिया आहिनि चेयरमैन जी नाइली जा हिते सफ़ाई सुथराई जा इंतज़ाम अणपूरा आहिनि के बि क़िस्म जी हिते सहूलियत नज़र न पई अचे। केतिरा ई इलाइक़ा आहिनि जंहिंमें ही नारे जा ॻोठ आहे शाह लतीफ़ कॉलोनी आहे ऐं शाह मुराद कॉलोनी आहे ॻोठ अली मुराद दर्स आहे ख़ासि किली पाड़ो आहे वर्कशॉप वारो इलाइक़ो आहे ॻोठ हनीफ़ ख़ुश्क आहे। अहिड़ा समूरा इलाइक़ा जेका आहिनि हिन वक़्तु जेको आहे सो चेयरमैन जे नूर खां महरूम आहिनि। हिन इलाइक़नि में बहितर इंतज़ाम न हुअण करे तमामु गंदगी जो आज़ार आहे। पाणी जूं लाइनूं सालनि खां टुटियल आहिनि उन जी मरमत न आहे थी सघी ऐं जेको आहे सो ड्रेनेज सिस्टम त उनजी त असीं सोचे नथा सघूं जो ड्रेनेज सिस्टम हिन दौर में असांखे ॾिनो आहे छाकाणि त हीउ इलाइक़ो जेको आहे सो अमरीका जो ॾेख पियो ॾिए। चेयरमैन अहिड़ा जेका आहिनि सो पंहिंजी नाइली जा चिटा सबूत ज़ाहिर कया आहिनि जो हीअ असांजो इलाइक़ो अमरीका जा ॾेख पियो ॾिए ऐं पेरसी वारा ॾेख पियो ॾिए जो असां चेयरमैन जे हिन जेको आहे सो किरियल जेको आहे कोशिशनि खे कहिड़ी रीति सारायूं जो 5 सालनि जी नाक़स कारकर्दगी हुई जे करे हे इलाइक़ा समूरा हिन वक़्तु गंदगी जे लपेट में अची चुका आहिनि। ऐं इहो ई हुकूमत सिंध ऐं नेब ख़ासि करे नेब ऐं एंटी करप्शन खां मुतालबो कंदुसि त हो बि जेको आहे सो पंहिंजे जेको आहे सो हिन कानून खे जेको आहे सो बहितर तरीक़े सां नज़र में रखी करे चेयरमैन जी थियल करप्शन जी फौरी जांच कई वञे ऐं जेका सो करोड़ रुपया 63 लख रुपया जेका सो खाजनि था हर महीने उनजी शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे ऐं मकली छाकाणि त मकली जा इलाइक़ा छो गंदगी में बुॾल आहिनि छो सफ़ाई ऐं बुनियादी सहूलियतनि खां वांझियल आहिनि त हू जेको आहे सो हिन असांजे हिन आवाज़ खे ॿुधी करे जेको आहे सो सुप्रीम कोर्ट जेकी आहे सो ऐं समूरा जेको सो कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा आहिनि हुकूमती इंतिज़ामी इदारा आहिनि ऐं बलदियाती सूबाई वज़ीर ऐं मिनिस्टर मुशीर आहिनि त उहे हिन मामले जो नोटिस वठनि ऐं हिन तारीख़ी माग मकली जे इलाइक़नि खे गंदगी खां पाक करे चेयरमैन खे जेको आहे सो कानून जी कटेड़ी में आंदो वञे ऐं सरकारी लुटियल जेको नाड़ो आहे उहो जेको आहे सो वापसि वरितो वञे। महिरबानी। हा साईं असांजी हालत लॻी पई आहे गंदगी आहे हुकूमत खे असांजी अपील आहे महिरबानी करे रोडनि जूं सफ़ाइयूं करनि। गटर में तक़रीबन मिटियूं पइजी वियूं आहिनि बरसातनि जूं का सहूलियत न आहे महिरबानी करियो असां ते। पाणी जो सिस्टम भी ख़राबु आहे हर शइ ख़राबु आहे माना बाक़ाइदे कंहिंखे को आहे कोन को वोट वठण जे लाइ सभु को बीठो आहे बाक़ी असांजूं गलियुनि जा ई हाल लॻा पिया आहिनि कंहिंखे लाचार ई न आहे को अची पुछे असांजा ॿार बच्चा ई हो गंदगी में स्कूल कीअं वञनि गंदगी लॻी पई आहे गंदगी जे करे मच्छर घणो थी वियो आहे। हिते ॾिसो था हीअ गंदगी लॻी पई आहे पाणी आहे हिते को बि सिस्टम अहिड़ो कुझु बि कोन्हे ही गंदगी लॻी पिया केरु खणण लाइ तयारु कोन्हे ही पाणी ही गटर ही सॼा वहंदा पिया केरु हिते ॾिसण वारो सरकार त हेॾा नज़र ई कोन थी अचे का बि इंतज़ाम न आहे। असां रोड रस्ता तव्हां ॾिसी सघंदा आहिनि ख़राबु लॻा पिया आहिनि गंद किचिरो इलाही आहे तंहिंखां पोइ मलेरिया का बि स्प्रे न थी आहे असांजे ॿार मलेरिया में मुब्तला थी सघनि था डेंगू बुखार थी सघे थो। महिरबानी करे इंतज़ाम हिते अचे वारा करे असांजी महिरबानी। पर जेको सो मकली जो इलाइक़ो आहे जिते जेको सो साफ़ सफ़ाई ऐं रोड रस्ता बि कोन्हनि आख़िर जेके असीं टैक्स भरियूं था असांजूं जेके बजटूं अचनि थियूं सालाना उहे बजटूं आख़िर केॾा थियूं वञनि ऐं उनखे सही जॻह ते छो नथो ख़र्च कयो वञे। असां काफ़ी सालनि खां हिते जेको सो गंदगी हुअण करे जेके नंढड़ा ॿार उन्हनि में वबाई बीमारियूं फैलिजी वियूं आहिनि ऐं जेको सो साफ़ सफ़ाई बि हिते न आहे ऐं रोड रस्तनि जो बि जेको सो निज़ाम हिते न आहे ऐं असीं जेको सो ज़िले इंतिज़ामिया ऐं इलाही मालदारनि खे चवंदासीं त जेको सो वार्ड नंबर 2 जी पोइवारी करे ऐं हिते साफ़ सफ़ाई करे ऐं रोड रस्ता ठाराए असांखे जेको सो आवाम हिते नारे जा ॻोठ जे इलाइक़े वासियुनि खे जीअण जो जेको सो हक़ ॾिनो वञे। नारे जा ॻोठ में बीठा आहियूं ऐं पाण नारे जो आहियां नारे जो गुलाम हैदर ऐं हिन वक़्तु तव्हां ॾिसी सघो था असांजे हिन पाड़े में केतिरो गंद किचिरो आहे ऐं असांजे पाड़े में कुझु बि कोन्हे न असां वटि जेको सो पाणी आहे
न असां वटि लाइनूं तक़रीबन लॻल आहिनि। ऐं सम्झा थो जेका पैदा ई कोन थियो तॾहिं खां। ऐं हिन वक़्तु जेको सो न पाणी आहे, पाणी उन लाइनूं पटिजी वियूं आहिनि, जेके प्लास्टिक जी लाइनूं लॻी पियूं आहिनि। ॿियो कुझु कोन्हे हिते असां वटि पाणी त पीअण लाइ। ऐं सम्झा पाण पैदा ई कोन थियो तॾहिं खां पाणी कोन्हे। बाक़ी तव्हां ॾिसी सघो था को बि अहिड़ो मुलाज़िम न ॿी को असां वटि कोन थो अचे। हिन करे महिरबानी करे सिंध गवर्नमेंट खे अपील था करियूं त महिरबानी करे अहिड़ो को कमु कयो वञे त जीअं असीं जेको असांजे पाड़े में बि ख़ुशहाली अचे, अहिड़ो का सिस्टम कयो वञे। ऐं असांजी जेको सिंध गवर्नमेंट खे अपील आहे, शहीद मुराद अली शाह CM खे अपील आहे महिरबानी करे। ऐं असां वटि तव्हां ॾिसी सघो था हिते सिर्फ़ु गंदगी आहे। तव्हां ॾिसी सघो था हिते केतिरी गंदगी लॻी पई आहे, होॾे साम्हूं गंदगी लॻी पई आहे। ऐं पाणी जो त असां सम्झो सिस्टम ई कोन्हे। पाणी जो अहिड़ो को आहे ई कोन जंहिंमें असीं सम्झूं था असांजो जेको सो पाणी को पी सघंदासीं। बाक़ी इहा बजट वञे पई, साल में अचे पई, केॾा बि वञे त असांखे त ख़बर ई कोन्हे केॾा बि वञे। तव्हां पाण ॾिसो, तव्हां पाणी ॾिसी सघो था केतिरो गंदगी आहे। ऐं तव्हां पाण ॾिसी सघो था हिते त जेको सो कहिड़े टाइम ते का सफ़ाई जा को अहिड़ी का शइ हुजे त असांखे त ख़बर ई कोन्हे हिते को मुलाज़िम भर्ती बि को आहे। हिन करे महिरबानी करे जेको सो असांजे नाले जा ॻोठ में बि जेको सो अहिड़ो कमु कयो वञे त जीअं नाले जा ॻोठ में को ख़ुशहाली तरीक़ा अचे। असां जेको मकली जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में असां विज़िट कयो ऐं हुतां जा जेके माण्हू आहे उन्हनि खां बि असां वेव्स वरिता उन हवाले सां। ऐं हुननि जो चवणु हो त जेको हिते जेके काउंसलर बि आहिनि ऐं हिते जेके चेयरमैन आहिनि, हिते जेको असांजी का बि जेको मदद न कई वई आहे। इन खां अलावा हिते जेको गंदगी जा बि ढेर आहिनि, हिते किचिरे जा बि ढेर लॻा पिया आहिनि। ऐं हिते पाणी जो बि मसइलो आहे। असां जेको हिते पाणी न हुअण जे करे कुझु जेके इलाइक़े वासी जेको आहिनि हिते पंहिंजो हैंड पंप जेको इहे बोरिंग पाण लॻाए पंहिंजी मदद पाण सां हिते पाणी जो बंदोबस्तु कनि पिया। हिन जो चवणु आहे त हिते जेको असांजी सार केर बि न लधी आहे। उन सां गॾु जेको आहे हुनजो चवणु आहे त असांजी मदद जेकी हिते कई वञे। कैमरामैन सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV, ठटो। मां सिंध सिंधू अची सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.